सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। अवां खे हिन वक़्तु ख़बर ॾींदा हलूं था कराची मां। कराची जे सोराब ॻोठ UC4 जे लासी ॻोठ में गुज़िरियल बरसातनि खां वठी हिन वक़्त ताईं रोड रस्तनि तोड़े मेन बाज़ार में बरसात जो पाणी बीठल आहे। चूंडियल नुमाइंदा त ग़ाइब आहिनि, पर कराची इंतिज़ामिया भी को तहरक न वरितो। बाज़ार में ख़रीदारी लाइ ईंदड़ लेडीज़, ॿार तोड़े ॿुढड़नि खे मुश्किलातुनि सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। इन हवाले सां ॾिसूं था मीर अलीगोर बलोच जी हीअ रिपोर्ट।